नहमदुहु व नस्तईनुहु मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा फलनुहयिन्नहु हयातन तय्यिबा वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून। हर किस्म की हमद सलाम कायनात के खालिक दिल के मालिक अर्रहमान अल मन्नान अल हलीम अल करीम अल फत्ताह अल अलीम अल गफूर अल वदूद अहसनुल खालिकीन अरहमुर राहिमीन खैरुल फासिलीन रब्बुल आलमीन जल्ला। दुरूद सलाम मुझे हमारे प्यारे पैगम्बर साकी कौसर शाफी महशर इमाम आज़म कायद आज़म रहबर आज़म मुर्शिद आज़म मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जानते। मुख्तसर हमने सलात का बाद ला इलाहा इल्लल्लाह पढ़ने वाला मुसलमान हो पंहिंजे माहौल मुआशरे ऐं राज़दारी वारी गुफ्तगू खे ॾिसी ईअं महसूसु थींदो आहे त अॼोके दौर में हर माण्हू परेशान आहे। हर माण्हू कंहिं न कंहिं दुख में वरतल आहे। हर अख उदास आहे, हर चेहरो गमज़द आहे। जंहिं इंसान सां वेहो सिर्फ़ एतिरो पुछो त संई ज़िंदगी कीअं गुज़रे पई, मां सम्झां थो त हू दुखनि जी लिस्ट तव्हांजे साम्हूं पेश कंदो। बल्कि कई माण्हू ईअं सम्झो हिकिड़ो जुमिलो पूरी ज़िंदगी दोहराइनि था त साईं जेके ग़म ऐं दुख मूं ॾिठा आहिनि दुनिया खे कहिड़ी ख़बर दुख छा हूंदो आहे। दुख ऐं ग़म त मूं ॾिठा आहिनि। यानी ईअं सम्झो अॼोके दौर में हर माण्हू परेशान आहे, हर माण्हू गमज़द आहे। कारोबारी माण्हू पंहिंजे कारोबार में परेशान, मुलाज़िम माण्हू पंहिंजी मुलाज़िमत में ख़ुशि न आहे परेशान, दौलतमंद माण्हू पंहिंजी दौलत खे वधाइण जे चक्कर में परेशान, ग़रीब माण्हू आहे तो पंहिंजी गुरबत मिसकीनी फ़क़ीरी मोहताजी जे करे परेशान आहे। अल्लाह जा वानो हाणे सवाल आहे त इन परेशानी जो हल छा आहे।
आखिर इन्हें जो को इलाज तो हो तो असां सुकून की जिंदगी कीअं गुज़ारी। आखिर इन्हें परेशानी मां को छुटकारो के कम ऐं किरदार अहिड़ा हूंदा त असां इन्हें दुख मां निकिरी वञूं, असांजी गमन की जिंदगी जो खात्मो थी पवे। याद रखो अल्लाह तव्हांखे खाली कोन छॾियो, जिंदगी के हर मोड़ ते अर्श जे रब वटि तव्हांजे हर सवाल जो जवाब है। थोड़ी देर लाइ कुरान की चंद आयात ते गौर करियो था। मुझा जुमला याद रखियो तो अल्लाह ताला जिए पांजे बंदन के दिलासा ऐं तसल्ली ॾिनी आहे, दुनिया में केर भी तव्हां के दिलासा कोन थो ॾेई सघे जी रब पांजे बंदे के समझाए, जी अल्लाह पांजे बंदे के तसल्ली दे तो इत्मीनान ॾियारे। ख्याल आयो तो मां मायूस आया, दिल में ख्याल आयो तो हर तरफ का मुझे मथा मायूसी गालिब अची चुकी है, मुझी खुशहाली जा दरवाजा बंद थी चुका है। किथे ख्याल आयो ताण मुझे ॿुधण लाइ केर तैयार कोन्हे, हाण मां खुदकुशी ते मजबूर थी चुको आहे। रब जो जवाब अचे तो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। दुनिया वारो दुनिया का मायूस थी वञो पर अल्लाह जी रहमत का मायूस न थी। ॾिसो रब दिलासो कीअं ॾिनो, अल्लाह तसल्ली कीअं ॾिनी आहे। किथे ख्याल अचे तो साईं मां त अकेलो आहियां, मूंसां गॾु केरु कोन्हे, मुंहिंजो बांबेली केरु कोन्हे, मूंखे दिलासा ॾियण वारो केरु कोन्हे, अखियुनि मां गम ॾेई करे जेके ॻोढ़ा किरनि था इहो ॿुधण वारो केरु कोन्हे। कॾहिं महसूस थींदो आहे त मां पूरी दुनिया में अकेलो थी चुको आहे। अल्लाह अहिड़े बंदे के जवाब तो ॾे ला तहज़न इन्नल्लाह माना। बंदा तोसां गॾु केर बि कोन्हे, तुंहिंजो रब त तोसां गॾु आहे, तुंहिंजो ख़ालिक त तोसां गॾु आहे, तुंहिंजो मालिक त तोसां गॾु आहे। ॿुधायो इन खां वॾो दिलासो कहिड़ो थींदो, इन खां वॾी इत्मीनान जी ॻाल्हि, वॾे सुकून जी ॻाल्हि भला कहिड़ी थींदी। त अल्लाह फरमाए थो बंदा मुंहिंजी रहमत तोसां गॾु आहे, मुंहिंजी कुदरत तोसां गॾु आहे। कॾहिं ख़्यालु ईंदो आहे तो मां दरख़्वास्तूं बि ॾिनियूं आहिनि, मूं सवाल भी कया आहिनि, ग़लती ज़रूर आहे पर असां कयूं था। दिल में ख्याल अचे तो मूं हथ बि ॿधां, हथ ॿधी बि माण्हुनि खे मिनथूं कयूं आहिनि, मुंहिंजी मदद त केरु कोन थो करे, मुझी हेल्प में केर ॻाल्हाए बि कोन थो। मदद त परे जी ॻाल्हि आहे पर मुंहिंजे हक़ में केर ॻाल्हाइण जे लाइ तैयार भी कोन्हे। लॻे ईअं थो त दुनिया में ही बेयारो मददगार थी वियो आहे। अल्लाह हिनखे जवाब ॾे थो, फरमाई अला इन्न नस्रल्लाहि करीब। बंदा कॾहिं बि न सम्झजा तो तुंहिंजो रब तोखे बेयारो मददगार छॾे ॾींदो। अल्लाह जी मदद तुंहिंजे इंतिहाई वेझो आहे। केॾा वॾा दिलासा, केॾियूं बहितरीन ॻाल्हियूं आहिनि। चाहियो था दुनिया में केरु असांखे दिलासा ॾिए, तसल्ली ॾिए, इत्मीनान ॾियारे। यकीनन वालिद जो इहो शफ़क़त वारो हथ जेको पुट जे पुठनि ते रखिजे थो ऐं उनखे दिलासा ॾिना वञनि था, पुट सम्झे थो त मूंखे दुनिया जो वॾो सुरूर ऐं सुकून इन बाबा साईं जे हथ में मिलंदो। पर यादि रखो अल्लाह जा दिलासा तो वालिद जे दिलासनि खां वॾा, अल्लाह जा दिलासा अमड़ जे दिलासनि खां वॾा आहिनि। जेकॾहिं अल्लाह पंहिंजे बंदनि खे पाण तसल्ली ॾे थो पोइ दुख छा जो, पोइ परेशानी छा जो, पोइ असां गमज़दा छा लाइ थिया आहियूं। मुसलमानों जेकॾहिं गमन मां छुटकारो चाहियो था, असांजा दुख कहिड़ा आहिनि। औलाद परेशान आहे तो बाबा साईं मुंहिंजी ॻाल्हि कोन थो मञे, वालिदैन परेशान आहिनि त असांजी औलाद नाफ़रमान, उस्ताद परेशान आहे तो शागिर्द चवण में कोन्हे, शागिर्द परेशान आहे तो मुंहिंजो उस्ताद सख़्तु थी चुको आहे। परे न वञो, हिकु घर चार दीवारी, सरबराह हिकिड़ो, लेकिन सभिनी जा मुंहुं अलॻि आहे, हर माण्हू जो चेहरो अलॻि आहे। पंहिंजे हिसाब सां हर को सोचे थो, पंहिंजे हिसाब सां हर को हलणु चाहे थो। किथे असांजी अधी परेशान आहे
किते असांजी अमड़ परेशान आहे ते घर में फितना केतिरा फसाद केतिरा केर कंहिंसां ॻाल्हाइण जे लाइ तैयार कोन्हे। अल्लाह जा वादा इन्हनि सभिनी गमनि मां छुटकारो चाहियो था। अचो इलाज छा आहे? सभ खां पहिरियां पंहिंजे रब जी ज़ात ते यकीन कयो। तव्हां वटि हल कोन्हे, अल्लाह वटि त तव्हांजी हर मुश्किल जो हल आहे। दुनिया जे तव्हांजे ॻोढ़नि खे कोन थी ॾिसे, अल्लाह रब्बुल आलमीन खे त ख़बर आहे मुंहिंजे बंदे खे कहिड़ो दुख। दुनिया खे को इल्मु कोन्हे, तव्हां छाजे करे परेशान? अल्लाह खे त ख़बर आहे मुंहिंजो बंदो छा लाइ गमज़दा आहे। मुस्लमानो यादि रखो, पंहिंजे रब जी ज़ात ते यकीन करियो। जॾहिं इहो यकीन अची वेंदो इंशाअल्लाह ज़िंदगी मां दुखनि जो ख़ात्मो थिए। ज़करिया अलैहिस्सलाम वटि आख़िर छा हो? काफ हा या ऐन साद ज़िक्र रहमत रब्बिक अब्दहु ज़करिया इज़ नादा रब्बा निदाअन खफिया क़ाल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअल अर्रअसु शैबा वलम अकुन बिदुआइक रब्बि शकिया। अल्लाह हड्डा कमज़ोर थिया, अल्लाह ही मुंहिंजा वार अच्छा थिया। अल्लाह दुनिया चेती ज़करिया के पुट कोन थींदो, तजुर्बो भी ईअं थो चए, मुशाहिदात भी था चवनि, दुनिया जो कानून भी ईअं थो चए, पर अल्लाह मुंहिंजो कीदो आहे, मुझो उसूल अल्लाह मुझो यकीन ना, अल्लाह मुझो ईमान ना। वलम अकुन बिदुआइक रब्बि शकिया। अल्लाह तुंहिंजे ज़करिया जॾहिं तोखां घुरियो आहे तो मायूस ना है। अल्लाह तो ने हथ खाली कोन मोटाया, अल्लाह तो मुझे नामुराद कोन मोटायो आहे। लिहाज़ा मुझो तो तुझी ज़ात ते यकीन आहे, अल्लाह मुझो तो तुझे मथा ईमान ना। याद रखो मुश्किल जो लफ्ज़ तव्हांजी मुंहिंजी ज़िंदगी में आहे। अर्श रब वटि का शइ मुश्किल कान्हे, जेको कुन फयकून जो मालिक आहे उन वटि का शइ मुश्किल कान्हे, जेको इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर आहे उन वटि का शइ मुश्किल कान्हे का। कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा, बादशाहनि जो बादशाह, वो तो इज़्ज़ मन तशा वो तो ज़िल्ल मन तशा, इज़्ज़त ऐं ज़िल्लत जो मालिक उहो रब्बुल आलमीन, जंहिंखे चाहे इज़्ज़त ॾे, जंहिंखे चाहे ज़िल्लत ॾे, भलाइनि जो मालिक अल्लाह, उन वटि का शइ मुश्किल कोन्हे। लिहाज़ा यकीन रखो पंहिंजे रब ते। ही जेको दुख में वठिजी वियासीं, गम में वठिजी वियासीं, उनजो सबबु इहो आहे त असांजो पंहिंजे रब जी ज़ात तां यकीन ख़तमु थी वियो, एतमाद ख़त्म थी वियो। थोड़ी देर लाइ सोचो, आख़िर कहिड़ो मसइलो असांजी ज़िंदगी जो जंहिंजो हल अल्लाह वटि कोन्हे? हिकिड़ो ॿुधायो, हिकिड़ो को मसइलो पेश करियो, नामुमकिन आहे। ज़िंदगी जा मुश्किल तरीन मसाइल आणियो, रब वटि उन जो हल आहे, अल्लाह वटि उन जो इलाज आहे। जे ख़ालिक मालिक रब वटि हल आहे त मोटू बुने ना, रुजू बुने ना करियो, सवाल बुने रब्बुल आलमीन का करियो ना। तो मुसलमानों इहो यकीन पैदा करियो, इहो भरवसो पैदा करियो। जे दिहाड़े तव्हांखे इहो यकीन अची वियो, अल्लाह जो कसम आहे दुखनि खे शिकस्त मिली, ज़िंदगी मां गम जो ख़ात्मो थी, ज़िंदगी जी हर परेशानी जो इज़ालो थी वियो। नंबर 2, असां परेशान छो थींदा आहियूं? कॾहिं पंहिंजो पाण खां पुछी ॾिसो, असां परेशान छो थींदा आहियूं? असां गमज़दा छो थींदा आहियूं? असांजी परेशानी जो वॾे में वॾो सबबु शायदि तव्हां गौर न कयो हेॾे, पर मुंहिंजे जुमलनि खां बाद इंशाअल्लाह तव्हांखे यकीन अची वेंदो। असांजो वॾे में वॾो सबबु इहो आहे त जेका नेमत रब ॾिनी आहे उन ते ख़ुशि न आहे, जेका रब्बुल आलमीन जी अता, अल्लाह जी महिरबानी, रब्बुल आलमीन जो नेमतूं असां वटि मौजूद आहिनि, असां उन ते ख़ुशि न आहियूं। नंबर 2, जेका मौजूद न आहे असां उन जे पुठियां पाण खे तड़पायूं था। जेका शइ मौजूद आहे उन ते ख़ुशि न आहियूं, जेका गैर मौजूद आहे उन जी ॻोल्हा में परेशान न आहियूं। जॾहिं ईअं ज़िंदगी गुज़रंदी पोइ असांजे गम जो को इलाज ई कोन्हे, असांजे गम जो को हल ही कोन्हे। अल्लाह जा बाना थोरो सोच, गौर कर, तुंहिंजे रब जो तुंहिंजे मथां अताऊं केतिरियूं,
मेहरबानी केतिरियूं आहिनि। फरमाई फलियंज़ुरिल इंसानु इला ताआमे, बंदा जेको खाधो खाईंदो आहे न थोरो इन ते गौर कर। अन्ना सबबनल माअ सबा, इन जे लाइ मींहुं वसाइण वारा असां। सुम्मा शक़क़नल अर्ज़ शक़्क़ा, पोइ तो दाणा उछलाया ज़मीन जे सीने खे चीरण वारा असां। व अंबतना फीहा हब्बा, उन मां सला ऐं संग फुटाइण वारा असां। व इनबन व कज़बा व ज़ैतून व नख़ला, ये बागात, ये समरात, ये फसल ठाहिण वारा असां। व हदाइक गुलबा, ये घाटा बागात ऐं वण टिण ॿूटा फुटाइण वारा असां। व फाकिहतन व अब्बा, तव्हांजे लाइ समरात जो इंतज़ाम ऐं जानवरनि जे लाइ गाह जो इंतज़ाम करण वारा असां। मताअ लकुम व लिअन्नामिकुम, मुंहिंजा बंदो जंहिं शइ जी तव्हांखे ज़रूरत आहे उहा बि असां अता कई आहे, ऐं जंहिं शइ जी तव्हांजे जानवरनि खे ज़रूरत आहे उहा बि असां अता कई। सोचो त सही, गौर त करियो, एहतिसाब त करियो, अल्लाह रब्बुल आलमीन जो तव्हांजे मथां केॾियूं नेमतूं आहिनि। अल्लाह न करे असां जहिड़ो बेक़दरो केरु कोन्हे। फरमाई वजअल लकुम अस्समा वल अबसार वल अफइदा क़लीलन मा तशकुरून, मुंहिंजा बंदो ॾिसण लाइ अखि मूं ॾिनी, ॿुधण लाइ कन मूं ॾिना, ही धड़कंदड़ दिलि तव्हांखे मूं अता कई आहे। क़लीलन मा तशकुरून, तव्हां मां थोरा आहिनि जेके शुक्र कंदा। छा ख़्याल आहे, मुंहिंजो रब जे न चाहे न ही अखि हिकु सेकंड वक़्त ते न ॾिसी सघे। अल्लाह जे न चाहे ही ज़बान हिकु हर्फ़ न ॻाल्हाए सघे। अल्लाह जेकर न चाहे हिन दिल जी धड़कन हिकु लहज़ो वक़्त ते न हले। अल्लाह जेकर न चाहे हिकु खयल साह वरी वापसि मोटी न सघे। इहा चाहत कंहिंजी आहे, इहे अताऊं कंहिंजियूं आहिनि, इहे महिरबानियूं कंहिंजियूं आहिनि। बेक़दरा इंसानो, अखियुनि जी क़दुरु उन खां पुछो जेको नाबीन आहे, ज़बान जी क़दुरु उन खां पुछो जंहिंखे रब ॻाल्हाइण जी ताक़त कोन ॾिनी। असां चयो अल्लाह असांजी अखि ठाहे ॾिनो, अल्लाह बग़ैर चवण जे अता कई आहे। असां चयो छा, अल्लाह मूंखे पैदा कया, मूंखे ज़बान ॾिना, अल्लाह बग़ैर चवण जी अता कई आहे। या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम अल्लज़ी ख़लक़क फसव्वा फ़अदलक फ़ी अय्यि सूरतिन मा शाअ रकबक, बंदा तोखे पैदा मूं कयो, तुंहिंजो जिस्म मूं ठाहियो, तुंहिंजी शिकिल मूं ठाही, पंहिंजे वजूद ते गौर कर, तोखे मूं कहिड़ी बहितरीन सूरत अता कई आहे। जे ऐबदार ठाहे हा उनखां केरु पुछे हा, ही अताऊं कंहिं जो अल्लाह अकमल हाकिमीन जो अताऊं आहिनि। मुसलमानों, ज़िंदगी भर छा करोड़े साल रब ज़िंदगी ॾे, ही पेशानी करोड़नि जा करोड़े साल रब जे साम्हूं झुकियल हुजे, खाऊं बि न, पीऊं बि न, ख़्वाहिशात बि न हुजनि, तमन्नाऊं बि न हुजनि, पंहिंजे ख़्वाहिश जी तकमील जी ॻोल्हा बि न हुजे। करोड़े साल जी ज़िंदगी सिर्फ़ सदे में गुज़री वञे, अल्लाह जो कसम आहे रब जे नेमतुनि जो हक़ अदा कोन थियो। असां नाशुक्र आहियूं, असां बेक़दर आहियूं, ऐं जॾहिं नाशुक्रा थी वियासीं तॾहिं त ज़िंदगी में ॾुख आया न, तॾहिं त ज़िंदगी में गम आया न। जेका नेमत हुई असां उनखे सम्झो ई कोन्हे, जेका नेमत रब कोन ॾिनी आहे उनजे पुठियां असां पंहिंजो पाण खे तड़पायूं था। उसूल छा आहे, जेका नेमत मौजूद आहे उन ते अल्लाह जो शुक्र कयो, जेका नेमत मौजूद न आहे सवाल पंहिंजे रब खां ज़रूर कयो, पर पंहिंजे दिलि खे उन जे पुठियां तड़पायो न, पंहिंजो पाण खे गमज़दा न करियो। इहो ई त शुक्र आहे, इहो ई त शुक्र आहे त अल्लाह जेका तो नेमत मूंखे ॾिनी आहे, अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह मां बेक़दरो न आहियां, अल्लाह मां नाशुक्रो न आहियां, अल्लाह मां तुंहिंजी ज़ात सां शिकायत कोन थो करियां। अल्लाह अता करण वारो तूं आहे, जेतिरो ॾिनो अथई अल्हम्दुलिल्लाह। अमीर ठाहियो अथई अल्हम्दुलिल्लाह, ग़रीब ठाहियो अथई अल्हम्दुलिल्लाह, फ़क़ीरी मोहताजी जी ज़िंदगी आहे अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह जेकॾहिं नेमत ॾिनी अथई तॾहिं बि अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह मूंखां वापसि मोटाए वरितो अथई तॾहिं बि अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह मां तुंहिंजे फ़ैसिले ते राज़ी आहियां, अल्लाह मां नाराज़ न आहियां, अल्लाह मां तुंहिंजो शुक्रगुज़ार बंदो आहियां। पंहिंजे शुक्र जो ताल्लुक़ पंहिंजे रब सां जोड़, ज़िंदगी जे हर गम जो ख़ात्मो थिए, ज़िंदगी जे हर दुख खे शिकस्त मिली वेंदी। शुक्रगुज़ार बंदा बणिजी वञो, ऐं जॾहिं शुक्रगुज़ार थींदासीं पोइ ख़ुशहाली भला घणी ईंदी, पोइ हिन ज़िंदगी में सुकून घणा ईंदा, हिन ज़िंदगी में इत्मिनान केतिरा ईंदा। फरमाई ला इन शकरतुम ला अज़ीदन्नकुम,
मुंहिंजा बंदो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे तव्हां शुक्रगुज़ार बणिजी वञो मां पंहिंजो नेमतूं तव्हांखे इज़ाफ़ी अता कंदुसि लाज़ीदन्नकुम मां तव्हांजे नेमतुनि में तव्हांखे इज़ाफ़ो ॾेई छॾींदुसि तव्हांजी ज़िंदगी में बरकतूं अची वेंदियूं पर असांजो मसइलो इहो आहे त असां शुक्र जो हक़ अदा कयो ई कोन्हे नऊज़ु बिल्लाह सुम्मा नऊज़ु बिल्लाह असांजा उसूल इहो ॿुधणा आहिनि कीअं इम्तिहान में कामयाब थी वियासीं चवंदासीं मुंहिंजी महिनत मां फसल सुठो लथो चवंदासीं मुंहिंजी महिनत चंद माण्हुनि खे बेवकूफ़ ठाहियोसीं चवंदासीं मुंहिंजो अकुल ऐं मुंहिंजी ज़हानत जेकॾहिं थोरो स्टेटस छा मिली वियो मेयार छा मिली वियो घर छा सुठो ठाहियोसीं गाॾी छा बहितर ख़रीद कईसीं जवाबु छा ॾींदासीं मुंहिंजी महिनत वॾो नाज़ आहे पंहिंजो पाण ते लेकिन जॾहिं नेमत खसी वञे इम्तिहान में फेल थी वञूं फसल सुठो न लहे पोइ छा चवंदासीं जेको अल्लाह जो फ़ैसिलो ज़ालिम तुंहिंजा उसूल ई तब्दील थी विया जॾहिं तोखे नेमत मिली तो चयो मुंहिंजो ज़हन आहे मुंहिंजो अकुल आहे ऐं जॾहिं तूं नाकाम थी चई अल्लाह जो फ़ैसिलो आहे माना नाकामी जी निस्बत अल्लाह ॾे ऐं कामयाबी जी निस्बत तुंहिंजे अकुल आहे काश के ईअं थिए हा तूं सम्झी हा मूंखे चवणो आहे अल्हम्दुलिल्लाह मूंखे चवणो आहे अल्हम्दुलिल्लाह जेकॾहिं विसरी वियो अथई त सुलेमान अलैहिस्सलाम खां सिखी वठ वहुशिर अलै सुलैमान जुनूदु मिनल जिन्न वल इंस वत्तैर फहुम यूज़ऊन अल्लाह फरमाए तो सुलेमान अलैहिस्सलाम उन्हें जा लश्कर जिन्नात भी मौजूद आहिनि पखी भी मौजूद आहिनि इहो लश्कर हली रहियो आहे वॾी तरतीब सां वॾे कानून उसूल ऐं ज़ाब्ते सां हली रहियो आहे हता अतौ अला वादि नमल हिकु कीड़ियुनि जे घर वटि पहुता कालत नमला हे कीड़ी बेन कीड़ियन से मुखातिबा या अय्युहन नमल उदखुलू मसाकिनकुम ए कीड़ियन जी जमात पांजे खडन में दाखिल थी वञो ला यहतिमन्नकुम सुलैमान व जुनूदु सुलैमान अलैहिस्सलाम उन लश्कर तांके लताड़े न वने वहुम ला यशरून उन्हनि खे ख़बर बि न पवे हवा ते बादशाह कीड़ियन जी ॿोली सम्झे पखियुनि ते बादशाह तख्त हवा में उॾामंदो हुजे अल्लाह जो कसम आहे जे तकब्बुर जायज़ हुजे हा तो सुलेमान अलैहिस्सलाम लाइ जायज़ थी वञे दुनिया जो सुपर पावर बादशाह हुयो पर कीड़ी जे लफ़्ज़न ते नज़र पई फतबस्सम ज़ाहिकम मिन क़ौलिहा अल्फाज ॿुधऊं मुस्कुराइण लॻा खिलन लगा चयूं छा चवंदा मुंहिंजो कमाल चवंदा मुंहिंजी ज़हानत चवंदा मुंहिंजो अकुल जीअं तव्हां ऐं मां ख़ुशी में आपे खां ॿाहिरि निकिरी वेंदा कपड़नि में कोन मापंदा आहियूं तकब्बुर गुरूर अना जी इंतहा ते पहुचंदा आहियूं थी सघे त अहिड़ो को जुमिलो फौरन चवण लॻा रब औज़िनी अन अश्कुर निअमतक अल्लती अनअमत अलैया व अला वालिदैया व अन अमल सालिहन तरज़ा व अदखिलनी बिरहमतिक फी इबादिक सालिहीन अल्लाह सुलेमान के पंहिंजो शुक्रगुज़ार बंदो ठा इहा शुक्रगुज़ारी वारी ज़िंदगी इहो अल्लाह रब्बुल आलमीन सां ताल्लुक़ इहो अल्लाह जो शुक्र लेकिन अल्लाह ज़बानो जॾहिं असांजी ज़िंदगी में शुक्र ही ख़त्म थी असां बेक़दरा बंदा बणिजी वियासीं नाशुक्रा इंसान बणिजी वियासीं ज़ालिमो पोइ तव्हांजी ज़िंदगी में ख़ुशी कोन्हे पोइ तव्हांजी ज़िंदगी में इत्मीनान कोन्हे त पायो पाण खे घोड़ा वहाईंदा रहो परेशानी में ज़िंदगी गुज़ारियो पंहिंजा दुख चंद माण्हुनि खे छा हज़ारे किरोड़े माण्हुनि वटि बयानु करियो तव्हांजे गम जो इलाज ई कोन्हे तव्हांजी परेशानी जो हल ई कोन्हे हल हिकिड़ो आहे अल्लाह जा शुक्रगुज़ार बंदा अल्लाह जा शुक्रगुज़ार बंदा बणिजी वञो जेका नेमत मिली अथव चओ अल्हम्दुलिल्लाह नंबर 3 जेकॾहिं चाहियो था हिन ज़िंदगी में ख़ुशियूं अचनि ज़िंदगी में सुकून हुजे ज़िंदगी में इत्मीनान हुजे अल्लाह जो कसम आहे कॾहिं के फ़क़ीर जो सुकून बादशाह जे सुकून खां वॾो हूंदो आहे जेकॾहिं केरु सम्झे के ग़रीब जो सुकून अमीर दौलतमंद इंसान खां बि वॾो हूंदो आहे दौलत सुकून जो नालो न आहे सियासतदानी सुकून जो नालो न आहे इमारत हुकूमत सल्तनत ओहदा शोहरत बैंक बैलेंस कारोबार सुठो घर सुठी गाड़ी अल्लाह जो कसम आहे इहो सुकून जो नालो न आहे सुकून इहो आहे तव्हांजी दिलि मुतमइन हुजे सुकून इहो आहे तव्हां गमज़दा न हुजो तव्हां परेशानी खां आजा हुजो छा अमीर माण्हू परेशान कोन आहिनि अल्लाह जो कसम आहे ग़रीबनि खां वधीक परेशान दौलतमंद सियासतदान परेशान कोन आहिनि
काफ़ी माण्हुनि जी हालत इहा आहे जेसि ताईं नशे जो गोरियूं इस्तेमालु न कनि तेसि ताईं निंड कोन्हे। दौलतमंद इंसान, अमीर इंसान, उन्हनि जी कैफ़ियत इहा बणिजी वई। अल्लाह ज़बानो यादि रखिजो मुंहिंजा जुमला, यादि रखिजो मुंहिंजा जुमला। तव्हां ग़रीब आहियो न, नसीब लिखण वारो केरु आहे? अल्लाह। तव्हांखां नेमतूं खसी वियूं आहिनि, नसीब लिखण वारो केरु आहे? अल्लाह। यादि रखो, वक़्त खां पहिरियां बि कंहिंखे कोन मिलंदो आहे, नसीब खां वधीक बि कंहिंखे कोन मिलंदो आहे। मुंहिंजे रब जेका तक़दीर ठाही आहे, जेके नसीब ठाहिया आहिनि अल्लाह हुकुमुल हाकिमीन, उन में तमामु वॾी हिकमत आहे। लिकई ला तअसौ वला मा फातक वला तफ़रहू बिमा आताकुम। सोचण जी ॻाल्हि आहे, पोइ अल्लाह तक़दीर छो ठाही? आख़िर छाजे करे अल्लाह तक़दीर मुक़रर कई? परेशान थियूं था, ग़मज़दा थियूं था, परेशान थी पोइ इहो जुमिलो चई विया हूंदा त यार जेका रब जी मर्ज़ी आहे, मुंहिंजे रब लिखियो आहे। आख़िर अल्लाह लिखियो छो आहे? इन जो को सबबु हूंदो। अल्लाह फरमाए थो मूं लिखियो इन जे लाइ ताकि तव्हां ते जेको बि दुख अचे, यादि रखो, पोइ तव्हां मायूस न थियो। तव्हां चओ मुंहिंजे रब जो फ़ैसिलो, मुंहिंजे ख़ालिक जो फ़ैसिलो आहे। पोइ जे रब नसीब लिखिया, लिखियल नसीबनि ते राज़ी थी वञे, तव्हांजी ज़िंदगी पुरसुकून थी। तव्हांखां ख़ुशियूं केरु कॾहिं बि खसे कोन सघंदो। असांजो मसइलो इहो आहे त असां पंहिंजे नसीबनि ते राज़ी न आहियूं, असां पंहिंजे तक़दीर ते राज़ी कोन आहियूं। ऐं मुस्लमानो, नंबर 4, जेकॾहिं चाहियो था पुरसुकून रहूं, पोइ इन काइनात में भला फ़ैसिला कंहिंजा अलॻि आहे? हिन काइनात में ऑर्डर कंहिंजो अलॻि आहे? हिन दुनिया में हुकुम कंहिंजो हलंदो आहे? कॾहिं इन शइ ते सोचो। इन शइ खे सम्झाइण जे लाइ चंद जुमला मां ज़हन नशीन करणु चाहियां थो। यादि रखो, खाधे खे एसि ताईं ताक़त कोन्हे त अव्हां जी बुख मिटाए जेसि ताईं हुनखे अल्लाह जो हुकुम न हुजे। अल्लाह जो अमर थींदो त खाधे खाइण सां तव्हांजी बुख ख़तमु थींदी, न त कॾहिं ख़तमु कोन थींदी। पानी के का ताकत कोने असांजी उन खे ख़तमु करे जेसि ताईं अल्लाह जो अमर न थिए। अल्लाह जो अमर थींदो तॾहिं इहो पाणी असांजी उन खे ख़तमु करे छॾे। ज़हर खे का ताकत कोने त इंसान जे क़त्ल जो बाइस बणिजी वञे। ज़हर क़ातिल तॾहिं थींदो जॾहिं अल्लाह जो हुकुम हुजे। रब जे हुकुम ऐं अमर खां अलावा कुझु बि कोन थींदो आहे। छा लाइ? अला लहुल ख़ल्क़ वल अमर, ख़बरदार मख़लूक हूंदी आहे त ऑर्डर बोने रब जो हलंदो आहे। अल्लाह जा माना जॾहिं तुंहिंजे रब जो हुकुम हो, तुंहिंजे बाबा साईं जी उमिरि एतिरी थींदी, पोइ अल्लाह जे हुकुम सां भला कहिड़ो टकर? जेकॾहिं अल्लाह जो हुकुम हो ते वाले तुंहिंजे पुट जी ॼमार एतिरी थींदी, पोइ अल्लाह जे फ़ैसिले सां भला कहिड़ो टकर? छा ख़्याल आहे? जेकॾहिं अल्लाह जो अमर हो असांजी ज़िंदगी में फलाणी मुसीबत ईंदी, पोइ अल्लाह जे अमर खे भला केरु टारे थो सघे? दुनिया में जेको कुझु थिए थो वमा तशाऊना इल्ला यशा अल्लाह, थींदो आहे जेको अल्लाह चाहींदो आहे। पोइ असां परेशान छो थींदा आहियूं? साईं मुंहिंजा माइट मुंहिंजी सोच मुताबिक़ चाहत मुताबिक़ कोन था हलनि, मुंहिंजा दोस्त मुंहिंजी चाहत मुताबिक़ कोन था हलनि, मुंहिंजा पाड़ेसी मुंहिंजी चाहत मुताबिक़ कोन था हलनि, इमाम परेशान, मुक़्तदी मुंहिंजी चाहत मुताबिक़ कोन था हलनि, मुक़्तदी परेशान आहे त इमाम मुंहिंजी चाहत मुताबिक़ कोन थो हले। पोइ आख़िर इन जो हल छा? आख़िर इन जो हल छा आहे? हल हिकिड़ो ई आहे, पंहिंजो सभु चाहतो, पंहिंजो सभु चाहतो उन रब जी चाहत ते क़ुर्बान करियो जंहिंजी चाहत कॾहिं रद्द थींदी कोन्हे। पंहिंजूं ख़्वाहिशूं, पंहिंजूं तमन्नाऊं, पंहिंजूं चाहतूं उन ख़ालिक के मालिक जे नाले ते क़ुर्बान करे छॾियो जंहिंजी चाहत कॾहिं रद्द कोन थींदी आहे। अखि ॾिसे उन रब जी चाहत, ज़बान ॻाल्हाए त उन रब जी चाहत जे मुताबिक़ ॻाल्हाए, हे दिलि सोचे अल्लाह जी चाहत जे मुताबिक़ सोचे, पंहिंजूं सभु चाहतूं अल्लाह जी चाहत जे लाइ क़ुर्बान करे छॾियो। इंशाअल्लाह दुनिया जी का ताक़त तव्हांखे परेशान कोन थी करे सघे, दुनिया जो को बि दुख तव्हांखे मायूस ऐं गमज़दा कोन थो करे सघे। शर्त इहो आहे त तव्हां पंहिंजी चाहतुनि खे अल्लाह जी चाहतुनि ते क़ुर्बान करे छॾियो। कुल सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। चओ न मुंहिंजी ज़िंदगी अल्लाह जे लाइ,
चौन मुझे मरण अल्लाह जे लाइ, मुझे नमाज मुझे सिद्धा अल्लाह जे लाइ, मुझे कुर्बानी अल्लाह जे लाइ, मुझो सब कुछ मुझे लाइ कुछ बनाए, मुझे सब कुछ मुझे अल्लाह जे, मुझे सब कुछ मुझे खालिक के मालिक जे लाइ। मुसलमानों जॾहिं इन मकाम ते ईंदासीं तो मुझे रब जो फैसलो आहे, अल्लाह जे फैसलनि खे केरु कोन थो टारे सघे। दुनिया जी का बि ताक़त असांखे गमज़दा कोन थी करे सघे, दुनिया जी का बि कुवत असांखे परेशान कोन थी करे सघे। मुसलमानों यादि रखो, जेकॾहिं चाहियूं था परेशानी जी ज़िंदगी मां निकिरी अचो, अॻे उसूल यादि रखियो। इहो उसूल थोरो मुश्किल आहे, इन्हें में जे कामयाब थी वियासीं तो इंशाअल्लाह दुनिया में छा आखिरत में भी कामयाब थी वेंदासीं। दुनिया में खुशियों ऐं सुकून छा मिलंदा, इंशाअल्लाह आखिरत में सुकून ऐं इत्मीनान मिलंदा। इहो उसूल इहो आहे त अल्लाह जी मोहब्बत जो अंदाज़ पंहिंजो आहे। अल्लाह ताला जॾहिं के पंहिंजे बंदे सां मोहब्बत कंदो आहे न, अल्लाह उनखे आज़माईंदो आहे, अल्लाह उन ते इम्तिहान आणींदो आहे, अल्लाह उनखे परेशानियूं ॾींदो आहे, अल्लाह ताला उनखे गम ॾींदो आहे। हिकु इम्तिहान मां निकिरे तो ॿिए इम्तिहान में ईंदो, हिकु परेशानी मां निकिरे तो ॿिए परेशानी में ईंदो। जीअं पाण पंहिंजा गम बयानु करियूं था, पंहिंजा दुख बयानु करियूं था त असां हिकु छॾे कोन थी, असां ॿिए गम में वरितल आहियूं। मोमिन इंसान जंहिंसां अल्लाह जी मोहब्बत आहे, अल्लाह उनखे बि आज़माईंदो, अल्लाह उन खां बि इम्तिहान वठंदो आहे। रहमतुल लिल आलमीन फरमाईंदा इन्नल्लाह इज़ा अहब्ब अब्दा, नमाज़ियो तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी, ताजुद पढ़ण वारो तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी, कुरान पढ़ण वारो तव्हांजे लाइ बिशारत। सोचो था ज़िंदगी में दौलत कोन्हे, सोचो था जिंदगी में बरकतूं शायद नज़र कोन थो अचे, सोचो था सॼी ज़िंदगी दुख में वरितल आहे, सोचो था हिन ज़िंदगी में भला ख़ुशहालियूं कॾहिं ईंदियूं। हिन हदीस ते थोरो गौर करियो, पाण फरमाइनि था इन्नल्लाह इज़ा अहब्ब अब्दन इब्तला, जॾहिं अल्लाह पंहिंजे बंदे सां मोहब्बत कंदो आहे, अल्लाह उनखे आज़माईंदो आहे, अल्लाह उनखे दुख ॾींदो आहे, अल्लाह उनखे गम ॾींदो आहे, अल्लाह उन ज़िंदगी में परेशानियूं आणींदो आहे। पोइ छा थींदो आहे, जेको इन गम ते राज़ी थी वियो अल्लाह उन सां राज़ी थियो, जेको इन गम ते नाराज़ थी वियो अल्लाह रब्बुल आलमीन उन सां नाराज़ थी वेंदो, राज़ी थियो पंहिंजी ज़िंदगी जे दुखनि ते। इहो जुमिलो चई राज़ी थी वेंदो त मुंहिंजे रब जो फ़ैसिलो आहे, मुझे खालिक, मुझे मालिक, मुझे परवरदिगार रब्बुल आलमीन जो फैसलो आहे। दुनिया की का बि कुवत तव्हांखे गमज़दा कोन थी करे सघे। हिकु सहाबिया जो वाक़ियो सही बुखारी किताबुल जनाज़ में मौजूद है। बेसब्री जी इंतहा तॾहिं थींदी आहे जॾहिं पंहिंजो को दुनिया मां हलियो वञे, खट जे पाए खे पकड़े केरु एतिरो रोअंदो आहे त उनखे होश कोन रहंदो। असांजी अमर जीजल, असांजी भेण, औरतनि जा इहे रिश्ता इंतिहा हसास रिश्ता रोअण में एतिरो मुब्तला हूंदा आहिनि त सॼी दुनिया उन्हनि खे विसरी वेंदी आहे, हता के बेहोशी जा दौरा पवंदा। कॾहिं जॾहिं को पंहिंजो दुनिया में हलियो वञे, सब्र छा हूंदो आहे, इस्तिक़ामत छा खे चइबो आहे, अल्लाह जे फैसलनि ते राज़ी हुजणु छा खे चइबो आहे, सुकून वारी ज़िंदगी चाहियो था। अचो हिन हदीस ते गौर करियो। सहाबिया पुट वफ़ात करे, मुड़स घर में कोन, कैफियत थी आहे तन्हाई जे उन आलम में, अकेलियूं घर में मौजूद आहिनि, वावेला कोन थियूं कनि, शिकायत कोन थियूं कनि, वॾे सॾ रोअनि कोन थियूं, पार कोन थियूं कढनि, चेहरे ते धक कोन थियूं हणनि, पुट आहे मासूम आहे, दुनिया मां हलियो वियो आहे। अल्लाहु अकबर। अमर जीजल के पुट जी वफ़ात ते केॾा गम हूंदा आहिनि, सिर्फ़ु अम्मा सम्झी सघे थी। तव्हांजी मुंहिंजी जाइ कोन्हे, हिकु मर्द जी जाइ कोन्हे, हिकु अमर ई सम्झी सघे थी। जे पंहिंजे पुट खे कफन में ॾिठो हुजे न, पर अमर खे ख़बर आहे त पुट जी जुदाई केॾी मुश्किल हूंदी आहे। उहा अम्मा हुई, पुट वफ़ात करे वियो, तन्हा मौजूद हुई, वावेला कोन थी करे, वॾे सॾ रोए कोन थी। मुड़ुस जॾहिं घर में आयो, पुछे थो मुंहिंजी घरवारी, मुंहिंजो लख़्त जिगर, मुंहिंजो पुटु मरीज़ हो, ॿुधायो कहिड़ी हालत में आहे। हुन सहाबिया वॾो अजीब जवाबु ॾिनो। सहाबिया चए थी लअल्लहु इस्तरा, तव्हांजे पुट ते हाणे को गम ई कोन्हे, तव्हांजो पुट हाणे मुस्तक़िल सुकून वारी ज़िंदगी में आहे। इन जो मतिलबु छा हो? इन जो मतिलबु हो तव्हांजो पुट दुनिया मां हलियो वियो आहे, पर पंहिंजे मुड़ुस खे ॿुधायूं कोन, पंहिंजे मुड़ुस जे साम्हूं इहे जुमिला वाज़े कोन कयो। अंधेरी रात जा जिन लम्हात गुज़रनि था, सहाबिया जो सम्झाइण जो ॾाढो अंदाज़ अची, ये जुमला नक्श करियो पंहिंजे दिल ते,
ज़िंदगी जे हर गम जो खात्मो थी। मुझे अमर जी जल मुझे भेण के ज़िंदगी जा सब दुख हल्का नजर ईंदा। वह औरत चे थी ए मुझे सिर जा ताज जेकर का कौम के का अमानत दे वह अमानत वरी वापस वठण जी गाल करे चा अमानत के वापसी करण में उहे मानू का आर महसूस कंदा। मुझसे तो ए मुझी घरवारी यकीनन जे जी अमानत उन्हें ते वापस मोटन खपे। इनमें तो का आर जी गाल कोने, इनमें तो का मुश्किल गाल कोने, इनमें तो का परेशानी जी गाल आहे कोन औरत के कीमती जवाब दिनो चेती ए मुझे सिर जा ताज तुझो पुत्र अल्लाह जी अमानत हो अल्लाह असा कपा जी अमानत वापस वठी छड़ी। छा सबूर छा इस्तकामत हुई छा अल्लाह के फैसले ते राजी होने जो बेहतरीन अंदाज हो ताजो पुत्र अल्लाह जी अमानत हो अल्लाह वह अमानत वापस घुराए वरती रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुबह जो जॾहिं सहाबी के ईंदे ॾिठो अल्लाह अकबर या सब्र जी रात या इस्तिकामत जी रात अल्लाह के फैसलन ते राजी रहण वारी रात जॾहिं तकबीर ते पहुती मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबी के सुबह जो एक जुमला चया बारकल्लाहु फी लैलतिकुमा ए मुंहिंजा सहाबी तव्हां सब्र जी कीमती रात गुज़ारी आहे। मोहम्मद जी दुआ है अल्लाह तव्हांखे बरकत हुजे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह तव्हांखे बरकत हुजे नेमतुन सां नवाज़े। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुआ हुई उन सहाबी के अल्लाह 9 पुत्र था कया 9 ही पुत्र कुरान जा हाफिज़ कुल्लुहुम कद कराल कुरान वे 9 ही पुत्र कुरान जा कारी थिया। मुसलमानों छाओ इस्तिकामत सब्र जो नतीजो काश असांखे सम्झ में अची वने त असां रब जे फैसलन ते राज़ी रहो। पाने मौत चाहती असा बेसबरा थिया दुनिया में सदमो चाहो असा बेसबरा थिया पाने मकसद जो रिजल्ट कोन आयो एक तालिब इल्म एक स्टूडेंट परेशान थियो के टेस्ट में पास कोन थियासी जिंदगी का मायूस थियासे खुदकुशी करण जी गाल कैसे फैसला करण वारो मुझो रब है उन अमर जा जुमला चेती मुझे सिर जा ताज ताज पुत्र अल्लाह जी अमानत हुई अल्लाह अमानत के वापस घुराए वरतो फैसला अल्लाह जा हुंदा है। मुझे नबी जे जुमलन ते तो थोड़ो और करो पुत्र जी मैयत झोली में मौजूद आ चाचे वाला न कोलो इल्लामा यरसा रब्बुर अल्लाह अकबर। मुझे पैगंबर सोचो तो मुझे पैगंबर सोचो तो ख्याल त चंदा अल्लाह कासिम दिनो रजी अल्लाह अन्हु वापस घुराए अल्लाह अब्दुल्ला दिनो हो वापस घुराई मासूमियत जे घर में अल्लाह 3 पुत्र दिनो हो इब्राहिम रजी अल्लाह अन्हु एडो फजीलत वारो पुत्र जे जले रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुझो पुत्र इब्राहिम खीर पीण जी उम्र में दुनिया में हलियो वियो अल्लाह जन्नत में खीर पीण वाली औरत हिन जे लाइ मौजूद रखी वो इब्राहिम रज़ी अल्लाह मैयत झोली में मौजूद आ चाचे वला न कोलो इल्ला मा यरज़ा रब्बुना असा ओई चवंदासीं जैसा अल्लाह राज़ी नाराज़गी जो जुमलो कोन चवंदासीं हे जेको ता चौथा सही मुझा नसीब ही बुरा जो तवा चो दान मुझा नसीब ही खराब लिखल है अल्लाह जबानो नसीब से शिकायत माना अल्लाह से शिकायत तकदीर से शिकायत माना अल्लाह से शिकायत उनका पो खतरनाक जुमला बल्कि शिरकिया जुमला वहम परस्ती वाला जुमला चाहता जाऊं मुझे हथ जे लकीरन में तो सिर्फ गम लिखल है तुझे हथ जे लकीरन में कुछ ना है लिखे लोहे महफूज में सब कुछ लिखे तुझी तकदीर में सब कुछ लिखे ये हथ जो लकीरों तो के छा बुधाई फैसला तो अल्लाह कबूल हा के वें जाते था माफ करो कदा मुझा अहले तौहीद बाब एक जुमलो चवा केड़ो से ताजो सितारो गर्दश में आ सितारा तो सदाई हलंदा सितारन जो असा केड़ो ताल्लुक तो अखबार में भी लिखल होंदो से फलाणो बुर्ज तवाने बारे में ही तो चे अजो को दी गुजरंदो अजो को हफ्तो ही गुजरंदो ताजो साल ही गुजरंदो ये भोपा जादू करण वाला गलत बयान करण वाला इंसान फराडी मक्कार अयार धोखेबाज इंसान दुनिया के बुधान ता तवारी किस्मत या थी अल्लाह अकबर तकदीर लिखण वारो मुझो रब्बा अल्लाह पंजे अंबिया के भी कोन बुधायो ये जादूगर छा थे ये बेनमाजी फासिक फाजिर पलीती में जिंदगी गुजारण वाला इंसान छा थे उन्हनि औकात चाहे ताजो हथ ॾिसी तव्हांखे किस्मत ॿुधाईंदा वञनि जेको कुछ लिखियल आहे लोहे महफूज़ में लिखे
तकदीर में लिखियल उन कलम जेको लिखियो हो रब्बुल आलमीन के खबर आ। रब्बुल आलमीन जा फैसला अटल होंदा है तो अल्लाह के फैसलन ते राजी रहो। यकीनन चंद उसूल ॿिया बि ज़हन में रखो, इंशाअल्लाह ज़िंदगी पुरसुकून थी वेंदी। कीअं? कंहिंखे दुख न ॾियो। अल्लाह जो कसम अल्लाह तव्हांखे दुख कोन ॾियो। कंहिंखे परेशान न करियो। अल्लाह तव्हांखे परेशानी में कोन रख। कंहिंजे गम जो सबब न थियो, अल्लाह तव्हांखे गम कोन ॾींदो। तॾहिं त चवनि था कंहिंजो भलो नथा करे सघो, कंहिंजो बुरो त न सोचो, कंहिंजी भलाई बयान कोन था करे सघो, कम घटि में घटि गिला खां त रुकिजी वञो, कंहिंजे बारे में सच कोन था ॻाल्हाए सघो, उन ते बहतान ऐं कूड़ न ॻाल्हायो, कंहिंजो भलो नथा करे सघो, तुंहिंजे लाइ बुरो बि न सोचो। एॾा बख़ील बणिजी चुका आहियो, एॾा कंजूस बणिजी चुका आहियो, कंहिंसां भलाई कोन था करियो, बुराई त न करियो। कंहिंजी खुशहाली जो नथा सोचो तो घट में घट कंहिंजी बदहाली जो तो न सोचो। यकीनन यकीनन जेकर तव्हांजे चंद जुमलन सां कंहिंजा ॻोढ़ा रुकजनि था न पोइ ॻाल्हायो। तव्हांजे दिलासे ऐं तसल्ली सां कंहिंजो गम हल्को थिए थो त गम हल्को करियो। मन यस्सर अला मुसिर यस्सर अल्लाहु अलैहि फी दुनिया वल आखिरा। तव्हांजी मदद सां कहिड़ी मुश्किल ख़त्म थिए थी। रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मुश्किल में फाथल इंसान जी मदद करियो, अल्लाह तव्हांजी दुनिया जूं आख़िरत जूं सभु मुश्किलूं आसान करे छॾे। उसूल अपनायो, दस्तूर अपनायो, खुश रहना चाहो था, परेशानी में निजात चाहो था, मुश्किलातुन में आज़ादी चाहो था कि मुश्किल में फाथल इंसान की मदद करो। असां छा था चऊं? असां चऊं था अहिड़ो ॻाल्हायो मां जो ज़िंदगी भर परेशान हो, होॾे परेशान हूंदो तूं ख़ुशि रहंदे जा। मूं उनखे अहिड़ा चंद जुमला ॻाल्हाया ज़िंदगी भर रोअंदो रहंदो। जेकर तुंहिंजे करे हू रोअंदो तो यादि रख खुशहाल तूं बि कोन, तू भी गमज़दा रहंदे। याद रखो उसूल है, दस्तूर है, लिहाजा मिस्कीन के तकलीफ़ ॾियणु, के गरीब के तकलीफ़ ॾियणु, के यतीम के तकलीफ़ ॾियणु गोया के पंहिंजो पाण के तकलीफ़ ॾियणु, के यतीम ते ज़ुल्म करणु गोया के पंहिंजो पाण ते ज़ुल्म करण जे बराबरि आहे। कंहिंखे दुख न ॾियो, अल्लाह तव्हांखे दुख कोन ॾींदो। आख़िरी ॻाल्हि, मुंहिंजी गुफ़्तगू जो ख़ुलासो, मुंहिंजे मौज़ू जो नतीजो, दुनिया में जेके बि ग़म आहिनि, जेके मुसीबतूं आहिनि, जेके परेशानियूं आहिनि, जेके बि ॾुख आहिनि, उनजो सबब सिर्फ़ु हिकिड़ो आहे, अहम तरीन सबब। ॿिया सबब ज़िक्र कया पंहिंजी जाइ, इंतिहाई अहम तरीन सबब सिर्फ़ु हिकिड़ो आहे। इब्न क़य्यिम रहमहुल्लाह फरमाइनि था, मा मिन मुसीबतिन फिल अर्ज़ि इल्ला व सबबुहु ज़म्बु। हिन ज़मीन ते जेके मुसीबतूं अचनि थियूं उन्हनि जो अहम तरीन सबब हिकु आहे, ऐं उहो सबब गुनाह। इहा अखि जेसिताईं गुनाहनि जे लाइ आज़ादु आहे एसिताईं इहा ख़ुशि कोन रहंदी। इहा ज़ुबान जेसिताईं नाशुक्री बदनसीबी जे जुमलनि लाइ आज़ादु आहे एसिताईं शायदि सुकून जा जुमला, इत्मीनान जे जुमला हिन खे कॾहिं नसीब कोन थी। हिन दिल में जेसिताईं गुनाह पलजंदा रहंदा आहिनि एसिताईं दिल में दहशत हूंदी, एसिताईं दिल में वहशत हूंदी, एसिताईं दिल में खौफ जो ग़ल्बो हूंदो, एसिताईं दिल में परेशानी जा ग़ल्बा हूंदा। जेसी ताईं दिल गुनाहनि खे पाले रखे थी एसी ताईं दिल पुरसुकून कोन थी रही सघे। ज़हरल फ़साद फिल बर्रि वल बहर बेमक़सबत नास। अल्लाह फरमाए तो तव्हांजे हथनि जी कमाई आहे, पोइ ख़ुशि रहणु चाहियो था। अचो ईमान जा पाबंद बणिजी वञो, इख़लास जा पाबंद बणिजी वञो, अमल साले जा पाबंद बणिजी वञो। अल्लाह जो वाइदो फलनुहियन्नहु हयातन तय्यबा। अल्लाह फरमाए तो ईमान आणियो, अमल साले करियो, मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे मां तव्हांखे पाकीज़ा ज़िंदगी अता कंदुसि, इंतिहाई पाकीज़ा ज़िंदगी। दुआ है अल्लाह ताला मूंखे दुनिया ऐं आख़िरत जूं ख़ुशियूं अता फरमाए। अल्लाह ताला दुनिया ऐं आख़िरत जूं भलायूं बरकतूं अता फरमाए। अल्लाह दुनिया जे गम ऐं परेशानी का महफूज़ रखे, अल्लाह आख़िरत जे गम ऐं परेशानी का महफूज़ रखे। आमीन। व आख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।